हाणे बाबा बेड़ा पार थई, हाणे तूं भले हल। बस साईं तो नजर ए हाओ ए अॼु त सफ़ा ए सचो पचो दरवेश थियो वेठो आहे। ए गुलो असी सच्चा फ़कीर आहियूं, सच्चा। गुलू तोखे इन करे इशारो कयमि त करी न किथे पट को धूड़, चुप करे वे। ए सफ़ा अहिड़ो वेलो बि आऊं कीन आहियां। मूंखे बि ख़बर आ त फाटल दोहल आई जे न विफली पवी आ त कम सॼो ख़राब थी वञे हा। हा यार गुलो बेली पार त थई। ए चङो हाणे इन ॻाल्हि खे हिते फिटी कज। ए मिठा ए सुभाणे तयार थी, ए सुभाणे सेठ थींदई सेठ। इहो मरवान आयो त फ़ाइदो कहिड़ो, 10 रुपयनि खां मथे त चढ़े ई कोन। ए मिठा ए कारीगरी किना कम वठजई, कारीगरी। सेठ असां खां वॾो पलस्तर आहे। पंहिंजे फन में त यार आऊं बि वॾो माहिर आहियां, पर हू बि वॾो उस्ताद आहे। अहिड़ा तो पिला दे गुलू जो ॻाल्हि असुल छॾे ॾे। ए हाणे हलई पो। ए ठीक है। ए हां जो दुकान बंद लगो पियो आहे। ए हां वञी खोलियां। हक मिठा फ़कीर न घुसे तुंहिंजो तीर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।